तन तस्बीह मन मणियूं दिल दंबूरो जिन तंदूं ते तलब जूं वहदत सुर वजन। सतन पीढ़ियुनि खां वठी असांजो जेसि ताईं मूंखे ख़बर आहे मुंहिंजे पीउ खे ॾाॾे खे केतिरनि सुरनि में तव्हां इहो वॼाईंदा आहियो? सुर ऐं 32 सुर वॼाए वेंदुसि। चंग नवाज़ हाकिम अली सोलंकी केतिरनि ई सुरनि ऐं धुननि में चंग वॼाइण जी महारत रखंदड़ आहे। खोड़ कचहरियुनि ऐं इदारनि तरफ़ां उनखे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। वॾेरो अल्हरनू सोलंकी जे ॻोठ में वॾेरो वाहिद हसन सोलंकी जे उताक ते थियल कचहरी में हाल ओरींदे ज़ेरे एहतमाम वॾेरो गुलाम हैदर सोलंकी, वॾेरो अब्दुल रशीद सोलंकी, वॾेरो जमाल सोलंकी, हाजी गुलाम नबी सोलंकी, सलाल सोलंकी, अब्दुल सत्तार सठियो, कामरेज शिराज अहमद, दानियाल हैदर सोलंकी, सरफराज सोलंकी। तन तस्बीह मन मणियूं दिल दंबूरो जिन तंदूं ते तलब जूं वहदत सुर वजन। वहदहू ला शरीक लहू इहो ई राग रगन मोलू कबल अंत मोलू इहा लर्ज़ लिंगन वफ़ी अनफुसकुम इहा हाज हथन ले तुंज़र को मम्मा इहा पह पैरन सभई उज़वा सैयद चे प्रिय लय पुरजन से सुता ई सुहन निंड इबादत उन्हनि जी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां मौजूद आहियूं ॻोठ वॾेरो अल्हरनू सोलंकी जेको टंडे मोहम्मद खान ज़िले खां 8 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। असां हिकिड़ी कचहरी कोठाई आहे वॾेरे वाहिद हसन सोलंकी जे उताक ते ऐं असां सां गॾु आहे चंग नवाज़ हाकिम अली सोलंकी। आऊं आहियां नूर तव्हांजे पंहिंजे चैनल नूर लतीफ़ ते। अस्सलाम वालेकुम हाकिम अली सोलंकी। वालेकुम सलाम सर। हाकिम अली सोलंकी तव्हां सॾु आहियो चंग नवाज़ हाकिम अली सोलंकी। जी 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 सर जी। यानी तव्हां चंग जा माहिर आहियो। सर बसि माइटनि जी दुआ आहे अलाह जी ऐं असांखे बुज़ुर्गनि जी साईं जी दुआ आहे। असां चंग असांजे सिंध जो साज़ सखाफ़त जो इहो असां त 7 पीढ़ियुनि खां वठी असांजो जेसि ताईं मूंखे ख़बर आहे मुंहिंजे पीउ खे ॾाॾे खे। अच्छा, तव्हांजा अबा ॾाॾा चंग ॼाणंदा? पोइ ॾाॾो बि मुंहिंजो लुहारो, मुंहिंजो पीउ बि लुहारो, पंजू लुहारो हुनखे चवंदा हुआ। उहो चंग बि ठाहींदो वॼाईंदो। पोइ उस्ताद मुंहिंजो पीउ आहे। अच्छा, तव्हांजो उस्ताद तव्हांजो पीउ आहे? मुंहिंजो उस्ताद मुंहिंजो पीउ आहे। ऐं तक़रीबन सम्झ वारो अथसि त मूं साईं चंग वॼाइणु शुरू कयो। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, केतिरनि सुरनि में तव्हां इहो वॼाईंदा आहियो? सुर असांखे अलाह साईं जी दुआ आहे, बाबे माइटनि मुर्शिदनि जी दुआ आहे त 32 सुर वॼाए वेंदुसि। माशाल्लाह, 32 सुरनि में? जी हा साईं, 32 सुर वॼाए वेंदुसि। जंहिंमें हाणे त असां त अणपढ़िया आहियूं, उहे त लिखत न आहे, पर जंहिंमें नागेट अलूगोदो उन मज़ा ॿिया बि सुर आहिनि ऐं तंहिंमहिल काफ़ी कलाम बि आहिनि। उन कलामनि जूं धुनूं आहिनि। हिन मां कलाम तंद अलाह कंहिंजी बंदि कोन कंदो, पर हीअ तंद जेका तार लतीफ़ सरकार जी तार आहे, हीअ तंद आहे जेका चारण चोरियो चंग। हिन जो वॾो रुतबो असांजे सिंध सखाफ़त जो, असांजी ओताक जो ऐं जेके असांजे सिंध जे अहवाल सां असांजो चंग ते मां असां सुर हुनखे धुनूं ॿुधाईंदासीं। जेतिरियूं तव्हां पुछंदा ओतिरियूं अलाह जे हुकुम सां असां माशाल्लाह ॿुधाए सघूं था। अच्छा, हिन चंग वॼाइण जी शुरूआति सिखिया जी तव्हां केतिरी उमिरि खां कई आहे, कॾहिं खां कई? हा साईं, असां शुरूआति हिन खां त हूअं असां कचारनि में त वॼाईंदा हुआसीं, पर जॾहिं असांजो टंडो मोहम्मद खान जॾहिं ज़ुलो थियो उते असांजे सईदनि पीरनि मीरनि सिंध उन ज़मज़मा शादी हाल में प्रोग्राम वॾो रखियो। उते मूं चंग वॼायो। पोइ हैदराबाद जा टीवियुनि वारा रेडियोनि वारा आया, उहे मूंखे पोइ चयूं त माशाल्लाह चंग वॼाई थो ऐं त तूं हल। पोइ सिंध गोल्ड न्यूज़ चैनल ते मूं वॼायो, पोइ सिंध मेरान टीवी ते वॼायो, पोइ सिंध म्यूज़ियम में वॼायो। हुकूमत सिंध मच कचारी सखाफ़त खाते वारनि मूंखे दावत कई ऐं पोइ रेडियो स्टेशन ते आया हैदराबाद रेडियो पाकिस्तान। अच्छा, रेडियो स्टेशन ते बि तव्हां इहो वॼाए चुका आहियो? जी हा सर, रेडियो पाकिस्तान ते वॼाए त मूं उते माशाल्लाह मूंखे ए ग्रेड ॾिनो अथनि। जंहिंमें जा उन्हनि दोस्तनि जे दुआ सां मुंहिंजो इस्लामाबाद मां चेक बि मूंखे मिलियो ऐं त बाबा माशाल्लाह तो हिन मुंहिंजी वॾी ख़ुशि थी दिलि त आउं हेतिरे क़दुरु चंग वॼायां पियो। मुंहिंजो शौक़ु अॻु में हुयो, पर हाणे तमामु मूंखे शौक़ु ज़्यादा थियो आहे। वरी मुंहिंजे ॻोठ जा अमीरनि मुंहिंजा अज़ीज़ पन, पोइ कचारी अहिड़ी हूंदी आहे, यार दोस्त ईंदा आहिनि घुराईंदा आहिनि त चओ दिलि ख़ुशि करियूं। तंहिंमें मुंहिंजा माइट वेठा आहिनि, गुलाम हैदर सोलंकी साहिबु वेठो आहे ऐं जुमन मोहम्मद जुमन सोलंकी साहिबु बि वेठो आहे, रशीद सोलंकी बि वेठो आहे। हे खोड़ सारा मुंहिंजा माइट आहिनि, इहे सभु असीं पंहिंजा पाण में आहियूं। अहिड़े ॾींहुं कॾहिं कॾहिं असां पंहिंजी
ओताक ते ख़ुशी कंदा आहियूं। सिंध जी ओताक, इन जी ओताक जे हवाले सां असीं ख़ुशी कंदा आहियूं। अच्छा, हिन चंग वॼाइण जे करे तव्हांखे महफ़िलुनि में या कंहिं चैनल जा या हुकूमत सिंध जे तरफ़ां को इनाम वग़ैरह अहिड़ी का शइ मिली आहे तव्हांखे? हा साईं, मूंखे हुकूमत जे तरफ़ खां त कोन मिलियो आहे। सभु चवनि पिया तोखे हुकूमत जे तरफ़ खां मुनाफ़ो रखणो घुरिजे फ़नकार जो, जेकॾहिं तूं सिंध जो फ़नकार आहीं, कोन मिलियो आहे। बाक़ी सिंध टीवीअ तां मूं पंहिंजो इनाम जेको थो वॼाइण जे हिसाब सां, धुननि जे हिसाब सां मूंखे उते ई इनाम मिलियो आहे। सिंध म्यूज़ियम में मूंखे इनाम मिलियो ऐं मेराण ते बि इनाम मिलियो। हैदराबाद रेडियो स्टेशन प्रेस हाल ते सिटी थाणे जो SP शाह साहब, उन मूंखे अवॉर्ड ॾिनो, जंहिंमें ग़ुलाम मुस्तफ़ा CPO साहब उन मूंखे अवॉर्ड ॾिनो। माशाल्लाह खोड़ सारनि मूंखे अवॉर्ड इनाम ॾिना, पर हुकूमत जे तरफ़ खां जेको थो अञा कुझु कोन थियो आहे। अच्छा अच्छा, असां हुकूमत खे आख़िर में गुज़ारिश कंदासीं तव्हांजो चङनि जा सुर ऐं जेके धुनूं ॿुधण खां बाद में। जी जी। अच्छा, त तव्हां 32 सुरनि में माना इहो वॼाए सघो था, पर असांखे के बि 2 धुनूं असांखे ॿुधायो त असांजे नाज़रीन जेके आहिनि उहे ॿुधनि ऐं साम्हूं ॿुधी सघनि उहे धुनूं। हा साईं, बिस्मिल्लाह। ऐं जहिड़ो हालत अहिड़ो हाज़िर आहे। सभिनि मुंहिंजे आयल दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ खां अस्सलाम वालेकुम, या अली मदद। वालेकुम सलाम। असांजो हाल आहे तहिड़ो मां सभिनि यारनि दोस्तनि खे हाज़िर आहे। असांजे चंग ॿुधो कंदे दिलि जे गहराइनि सां। माशाल्लाह हकम अली तमामु बहितरीन। हाणे ॿी धुन असांखे तव्हां कहिड़ी ॿुधाईंदो? साईं, हाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं उठनि जी हुंगार। असांजा सिंध जा उठ पोइ असर जो उठ कायो रवाना थियनि था, पोइ जत वीचारा असर जो हुंगारूं था ॾियनि, अहिड़ियूं मिठियूं ॿोलियूं थियूं निकिरनि। सुभान अल्लाह, उहा आंखें उठनि जी हुंगार ॿुधाइनि। माशाल्लाह, इहे मिठियूं ॿोलियूं असीं ॿुधणु चाहींदासीं। माशाल्लाह हकम अली ॾाढो बहितरीन। तव्हां उठनि जी हुंगार ॿुधाई, पर उठनि जी बि थींदी आहे, उहा रहिजी वई आहे, उहा महिरबानी करे असांखे। हा साईं, हाणे उहा मेन शइ जेका हाणे अलाही दोस्त चवंदा ई ख़बर छा आहे, पर उठनि जी ॿुधाए थो, वरी उन में सींठ ॿुधाए थो। इहे ॿई सुर तव्हांखे गॾु ॿुधायां थो।
हाकम अली हाणे केतिरनि राॻियुनि जा कलाम तव्हां हिन धुन में चई सघो था? जी सर माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब जा एहसान परवरदिगार जा ऐं तक़रीबन काफ़ी ॻाइणनि जूं आऊं धुनूं चई सघां थो। असांखे जलाल जी धुन चई ॿुधायो। हा साईं बिल्कुलु जलाल ॿुधाईंदुसि। जंहिं नाल दिल पर लॻ गई दिलड़ी ओ नाल वल वल वञणा। वाह